श्री गणेश भगवान की जय। शिव शंकर महादेव की जय। प्रभु श्री राम कृष्ण भगवान की जय। सतगुरु साईं सदाराम साहब की जय। धूनी वाले दातार की जय। प्यारी संगत, पाण शदानी भक्तन जे लाए वडी खुशी जो दिन आहे, पवित्र तिथि आहे। ॾियारी जहिड़ो गुरुपुरब जहिड़ो वॾो ॾिणु आहे। शिव अवतारी सतगुरु साईं सदाराम साहिब जन जो 305 साला ऐं अष्टम जोत दातार जो 69 साला जन्म उत्सव जो पवित्र पावन अवसर 5 अक्टूबर 2013 जेको पाण सभई खुशी सां भजन भाव सां श्रद्धा पूर्वक संगत की सेवा करे कथाऊं पाठ पूजा सां मनाए रहिया आहियूं। इहो पवित्र ॾिणु पुण्य कर्मनि खे शुभ कर्मनि खे उन्हीं वांगुरु संगत के लाभ ॾींदो जीअं एकादशी जे विर्त सां गंगा जे स्नान सां बुरा कर्म पाप दुख नाश थींदा आहिनि। ओड़ो अॼु सतगुरु दातार जो पवित्र ॾींहुं सभिनी खे ख़ुशियूं बख़्शींदो, सभिनी श्रद्धालुनि जूं शुभकामनाऊं पूर्ण कंदो, मनोकामना वघाईंदो, बेड़ा पार कंदो। अष्टम जोत सतगुरु दातार 5 अक्टूबर ते 1944 में ऐं पहिरीं पातशाही भी 5 अक्टूबर सन 1708 में हिन पृथ्वी ते अवतार धारण कयो, जन्म वरितो। पर उन्हनि जो जीवन जो उद्देश्य हुयो, मक़सद हुयो संगत के सच जी राह ते लगाइण, दुखिन जा दुख दूर करण, जरूरतमंदन जूं झोलियूं भरण, अज्ञानिन के ज्ञान बख्शण ऐं हर मानव के उन्हीं सच जी राह ते हलाइण जंहिंमें आनंद आहे, जंहिंमें सुख करता आनंद ॾींदड़ सच्चिदानंद भगवान जो ध्यान आहे। छो जो वैसे तो इहो संसार चवंदा नी दुखन सां भरपूर आहे। हिते अज्ञान अंधेरो आहे, हिते माया जो जाल आहे, मोह आहे, ममता आहे। पर जेके सच्चा सतगुरु थींदा आहिनि उहे टिनि संतापन खां बचाईंदा आहिनि। दोखिन खे पंहिंजी अद्भुत दया सां, हमदर्दी सां, सहानुभूति सां, हिम्मत सां उनमें पुनः उहा जागृति पैदा कंदा आहिनि कि हू दुखन खे पार करे सुखन जा मुंहुं ॾिसंदो आहे। माया मोह ममता वारनि खे पंहिंजे ज्ञान सां, पंहिंजे स्पर्श सां ऐं मानव सेवा सां उन्हनि खे इन्हनि सभिनी जंजालनि खां छुटाए करे हिकु उज्ज्वलता बख़्शींदा आहिनि कि जीवन नासवंत आहे, पर कर्म शुभ कर्म सदाई गॾु हलंदा आहिनि। तंहिं करे जीवन खे सदाई मानव सेवा में लॻायो। ऐं इन प्रकार अज्ञानिन खे ज्ञान जो उपदेश करी नाम जे रंग सां राम सां मिलाईंदा आहिनि। अहिड़ा सतगुरु शदाणी संत जेके थिया आहिनि उन्हनि जे पवित्र ॾिण ते पाण उन्हनि जे आदर्श जीवनी खे, उन्हनि जे महिमाउनि खे यादि करे उन्हनि जा गुण पंहिंजे जीवन में उतारण जो प्रयास करूं तो उहो सचो ॾींहुं, उहो वॾो ॾींहुं पाण भक्तनि खे अनेक प्रकार जी सेवाउनि सां अॼु जोड़े रहियो आहे। प्रातः काल खां वठी देर रात्रि ताईं इन ॾींहं ते पाण सभिनी खे एतिरा सारा शुभ कर्म, एतिरियूं सेवाऊं, एतिरियूं परोपकार जा कम, एतिरो प्रेम ऐं आनंद वठणो आहे कि सॼो साल सभिनी जे जीवन में आनंद जो रहे। सभिनी जे घर में अन्न धन जल जा भंडारा भरियल रहनि, वधंदा रहनि, पाण में सद्भावना ऐं प्रेम वधे ऐं सदाई उन्हनि जे रंग में, उन्हनि जे नाम में मस्त रहूं, व्यस्त रहूं। इन्हनि शब्दनि, इन्हनि शुभकामनाउनि सां
इन प्रार्थना सां सॼी संगत खे वधायूं आहिनि।